कहाणी 12 सवालिया निशानी। हू बगे ठोड़े ते तहां चोटीअ तां बीठो, हेठि ॿोड़ाॿोड़ दरिया शाह ॾांहुं निहारींदे थकिजे नथो। कारीहर जे हीअ कारे कारे कारूंभार रात में रखे रखे ककर कड़काट था कनि, रखे रखे अचानक खिवड़ियुनि जे खांभाणनि सां दरिया तरार जियान तेज ॾेई ॼण पहाड़ जा अंग वढे छॾणु थो चाहे। अबासी सुपुत सिंधु ज़ोरावर सिंधु मांटी इंडस। जीअं जीअं दरिया गजगाह कंदो उभामे थो ऐं कारीहर जियान फूकारा हणंदो वणनि में वात विझंदो, खेनि पाड़ां उखाड़ींदो, वट खाईंदो, गड़गाट कंदो थो वञे, तीअं तीअं हुन जे मन में अणुमिन ख़ुशियुनि जा उभाम अचनि था। 100 फुट हेठि बगे ठोड़े जे नंढड़ी स्टेशन जूं रोशनियूं उतां ऊंदाहिनि में गर्क थी चुकियूं आहिनि। सॼी दादू लाइन कटिजी वई आहे। हेठि वहंदड़ गूनागून जर आहे। मथे पहाड़ मञर जो कथ नालो ई किन्ही। हा, लाइन जे हुन पार कोह खन परे फ़ौजी चौकीअ जी चोटीअ ते विॼ जी चमकाट सां हिकु फ़ौजी पहाड़ जी उभी चोटीअ ते बीठल नज़र अचे थो। पहाड़ मथां खोड़ियल थुणीअ जियान बीठल ऐं कॾहिं कॾहिं फ़ौजी चौकीअ जूं टार्चूं ॿरी वरी उझी वञनि थियूं। गूनागून दरिया बगे ठोड़े सां थूणा हणंदो गजगाह कंदो वहंदो थो वञे। हू बि दरिया जियान फूह मस्तीअ में आहे। इहा होड मस्ती ऐं शक्ति खेसि दरिया ऐं पहाड़ खां मिलंदी आहे। महाशक्ति सिंधुअ जियान अजहल पाड़नि जियान अटल खन लाइ खेसि बासे थो। हू पाण बि दरिया आहे, मचंदो आहे ऐं वरी साओ थी वेंदो आहे। ऐं जॾहिं माठो थींदो आहे त टुटल आनहरीअ जियान पृथ्वीअ ते टुकड़ा टुकड़ा थियो पिखड़ियो पियो हूंदो आहे। ऐं जॾहिं बि हुन जे अंदर में अहिड़ी माठार ईंदी आहे, तॾहिं जंहिं बि आनहरीअ में हू पंहिंजो चहिरो ॾिसंदो आहे, उनखे टुकड़ा टुकड़ा करे पृथ्वीअ ते उछलाए छॾींदो। उहे ॾिहाड़ा लाख सकरात समान हूंदा आहिनि। हू बंदि कमरनि में बिस्तरनि जे ॾेवालिटीअ में पाण खे दफ़न करे छॾींदो आहे ऐं मोननि में मुंहुं विझी कंदो आहे मातम पंहिंजे लाश मथां। छा माठार जो ॿियो नालो मौत नाहे? मौत ऐं मौत खां हुनखे नफ़रत आहे। हुनखे ज़िंदगी घुरिजे, मस्ती मौज वहक तेख तेज उभाम ओभार गजगोड़ू मां सोन हवाऊं, रोड़ंदड़ वसंदड़ छमर, आॾनि डूंगरनि में फाथल ॿाफूं छॾींदड़ ककर। घुट माठार जंहिं में वण जो पन बि न चुरे, उन खां हिनखे नफ़रत आहे। टिक ॿधल साई काठी लॻई पाणी ऐं क़ब्रिस्तान हुनखे न वणंदा आहिनि। हुन जो वस पुॼे त हूंदसि समूरा क़ब्रिस्तान भञी मथां हर हलाए नवां फसल नवां मेवा नवां इंसान उपाए। अचानक वाताहस गार निकिरी थी वञे। बांचो कुत्ते जा फर, आफ़ीमी बादशाह हुमायूं जा अॻियावा रुगो क़ब्रुनि ऐं मस्जिदनि मथां टकसाट करे मरी विया। काशी बि उते त पहण मथां कार्विंग बि उते, जो खे हेॾी सारी सिंध में ॿी का जाइ ई न मिली। भले त हाणे दरिया शाह दॿेनि, गंदे पाणीअ जियान बीठल गंदा माण्हू कंहिं ॻाल्हि जी साञ ई कान थी पवेनि। वतन 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 बांचोद वतन जी जाग्राफी जी ख़बर अथनि? उतास जी त ॻाल्हि ई परे आहे। उहे दरिया खां बि नथा सिखनि। दरिया लहंदो आहे वरी मंझंदि उथल ईंदी आहे, गजगाह कंदो आहे। सिज खां बि न, सिज लही वेंदो आहे पर वरी ॿिए ॾींहुं पंहिंजे पूरी तेज सां उभरंदो आहे। ऐं ही अंधड़ीअ जा पुट जॾहिं खां मोहन जे दड़े ऐं रनीकोट जे दीवारनि खां ॿाहिरि आया आहिनि, हाणे वरी को अझो को दर ई कोन थो मिलेनि। विसरी वयनि त किथां आया हुआसीं, कहिड़े मार्ग खां, कहिड़े पार खां। अंधा रण कच्छ जे दॿण में फाथल, हथड़नि में बि त न था। रुगो पिया पंहिंजे देस हिन देवताउनि खे ॿाकारियनि। बचायो घोड़ा मुआसीं, बचायो पहाड़ियुनि मथां भित कांगनि केराई। दरिया छा चढ़ियो, ॼण नेमरोज़ मथनि चढ़ाई कई आहे। घोड़ा ॿुॾासीं घोड़ा मुआसीं, सॼी दुनिया जा माण्हू रनियनि आनिहरियुनि सरगसुनि ऐं शींहं पिया नचाइनि।
दुनिया मरीख़ तां वञी निकिती आहे ऐं ही जुए जा अञा घोड़ा घोड़ा पिया कनि। हियांउ थो फाटेनि जिहा जे तिहा मूं मारू मञिया। आउं को शाह लतीफ़ की न आहियां जो हिननि बड़वनि खे माफ़ करे छॾियां। आउं त पंहिंजे पीउ खे बि माफ़ करण वारो न आहियां। वांचोत हरामी अॼु ताईं पाण खे अरबनि जी औलाद थो सॾे। अलाए हिननि पोढ़नि खे पंहिंजी माउनि मथां नाहक अरब मुड़ुस चाढ़ण में कहिड़ो मज़ो थो अचे। अरब अतम ज़ात हुआ न, ऐं हिननि जी पंहिंजी कहिड़ी ज़ात आहे। जेतिरा बरोच ओतिरियूं संदन कलूं ऐं पाड़ा, जेतिरा शोरा ओतिरा ज़ातियुनि जा बंडल ऐं बोरा, जेतिरा सूमरा ओतिरा संदन चनेसर, जेतिरा समा सोडा मोहाणा राठौड़ राजपर राजपूत ओतिरा संदन पाड़ा ऐं वाड़ा। फुलाणी तोलाणी लुंगाणी जखराणी कंबराणी फानाणी रांझाणी जनसराणी, जंहिंखे ॾिस पुठियां रींह जो पुछ लॻियो पियो आहे। पाणीअ सां को ॿधल ई कोन्हे। वण वण काठी, जंहिंखे ॾिस त मुअल अबनि ॾाॾनि पुठियां मुछ मरोटियो घुमे। धरती ऐं दरिया सां ॼण संदन रतीअ गाॾो रिश्तो बि कोन्हे, वास्तो ई कोन्हे। बाक़ी खाइण लाइ पाणी पीअण लाइ जंहिंखे ॾिस ॻोह जो फर बणियो घुमे। गॾह कराचीअ में आया त अदा सिंध मां आया आहियूं, परदेसी मुड़ुस आहियूं। ऐं चिॿिन जियां वात फाड़ियो पिया मल्टी स्टोरी बिल्डिंग्स ॾांहुं निहारींदा ऐं जे ॼावा निपना कलाच में तिन खे ॾिस त ॼण हींअर मानीअ गभो पिनण लाइ ॿोलहड़ी परियां ॿोले मां आया आहिनि। सूअर जा पुट कॾहिं बि की न सुधरंदा। सर्वाइवल ऑफ फिटेस्ट जे अणलिखी रेखा बि अञा संदन चहिरे खे छुहियो नाहे। छा ही सभु तबाह न थी वेंदा बसम। ऐं हेठि दरिया गजगाह कंदो वहंदो थो वञे। खन लाइ खेसि बासे थो त ॼण हू यहूदी वात कथा वारे हज़रत नूह जो बाग़ी पुटु आहे ऐं महापरला ऐं पहाड़ जी चोटीअ ते अची बीठो आहे। ऐं चोॾसि पाणी उभामे पियो। अचानक वातांस वॾी रड़ निकिरियो वञे। उभाम उभाम ओ ज़ोरावर सिंधु उभाम, मूंखे महापरलाए घुरिजे। तूफ़ाने नूह उभाम, धरतीअ खे टहश नहश करे छॾ, मिटाए छॾ। इहो सभु कुझु जेको असहप आहे, बर्दाश्त खां ॿाहिरि आहे। महापरलाए सां मिटाए छॾ सारो मांडाण, भञी छॾ सभु बुत बूता, नास करे छॾ सभु नंगरियूं बुंगा ऐं भान। मां माण्हुनि खे हथोराणियूं ॾींदो ॾिसण थो चाहियां। सम्झी थो हथोराणियूं हथोराणियूं। ऐं चोॾसि पहाड़नि में संदसि वाक़े जो पड़ाॾो पैदा थी वञे। दरिया गजगाह कयो वहंदो रहे थो वॾो, ऐं अचानक विॼ जे कड़कड़ कड़काट सां पहाड़नि में ककरनि जी गजगोड़ जो पड़ाॾो हिरोशीमा ते किरियल बम जियान वॼंदो वञे थो। ऐं बकराल जे बहकनि सां राति आग अलाव थी ॿरंदी सड़ंदी थी रहे, ॼण एटम बम किरियो हुजे। तूफ़ान नोहो अची वियो हुजे। शाम खां जेको वॾफुड़ो बंदि थी वियो हो, तंहिं खिवणियुनि जे चौबकनि सां मुंहुं कढियो हो। ककर मस्त हाथियुनि जे वलर जियान आसमान में चुघाइण लॻा हुआ। वॾियूं बह बह करे ॿरण लॻियूं हुयूं। हेठि जर हो ऐं मथां वसंदड़ छेक छमर। हू चोॾसि वायुमंडल में चरियनि जियान निहारण लॻो। ॼण दरिया संदसि दहां ॿुधी वरिती हुई। पहाड़नि मां हितां हुतां कल कल वहंदड़ पार्टियूं हाण आॾनि लकनि जे फारुनि मां कड़काट करे वहण लॻियूं हुयूं। खिवण जे ख्वाह सां पहाड़ खां हेठि ड्रोड़ंदड़ पाणी राय सहासीअ जे लश्कर जे रथनि जियान भॻे ठोड़े रेलवे स्टेशन जे प्लेटफॉर्म मथां ॼण दुश्मन जे लश्कर जे लाशनि मथां डोड़ंदी थी वियो। चोॾसि विॾियूं तरार जियान चमकी रहियूं हुयूं ऐं घोड़नि जूं हिणकारूं हुयूं ककरनि में। हो हो मुसाफ़िर मुसाफ़िर हो हो मुसाफ़िर मुसाफ़िर हो हो। चोॾसि पहाड़नि में नंढड़नि ॿारनि जी बाकार जो पड़ाॾो पैदा थी वञे थो। ॼण चइनी ॾिसाउनि खां ॿार रड़ी रहिया हुजनि, महापरलाए में खेसि मदद लाइ बाकारी पुकारे रहिया हुजनि। अचानक हुन खे ॾहकाव वेड़े था वञनि। अचानक हुन जे अंदर जो पीउ सट ॾेई दरिया जी छुह जियान जागी थो पवे। हाँ, ॿारड़ा मूंखे पुकारनि पिया। ॿारड़ा
महापरलाय में बाकारनि पिया। ॿारड़ा महापरलायनि में हथौराणियूं पिया हणनि। हाँ, ॿारड़ा बाकारनि पिया। अचानक हू अशांत थी पहाड़ में राड़ा कंदे ड्रोड़े थो, पागलनि जियान वात ते हथ ॾेई वाका थो करे। हऊ हऊ ड्रिॼो ड्रिॼो, हऊ हऊ मां अचां पियो, हऊ हऊ। ड्रोड़ंदे अचानक हू हिकु पहण तां थड़ंदो हेठि कोलाटियूं खाईंदो वरी उथी थो वञे। हऊ हऊ किथे आयो अव्हां? मां अचां पियो, हा हऊ। हू तेज़ीअ सां हेठां ॾांहुं ड्रोड़ंदो, ऊंदाहिनि में वरी आथड़ीअ कोलाटियूं खाईंदो, हिक छिप सां मथे बर टकराइजी अधु मुओ थी वञे थो ऐं तन जे तउंस खां मथे मां वहंदड़ मींहं जे पाणीअ ऐं रत जूं ॻीतूं भरींदो संवत संभारे वरी वाका कंदे टार्च ॿारे डोड़ लाइ वधे थो। अचानक अचरज खां संदसि दोॾा फाटियो वञनि। संदसि टार्च जी रोशनी साम्हूं खां ड्रोड़ंदे ईंदड़ ॿिन्हिनि ॿारड़नि सां टकराइजी थी वञे। हू वारे वारे सां ॿारड़नि जे चहिरे ते रोशनीअ जो दाइरो उछलाए टिक ॿधी निहारे थो ऐं रोशनीअ सां ॿिन्हिनि ॿारड़नि जो काछो कंदो थो रहे। ॿ ॿाला अधु नंगा जाबलू ॿारड़ा, हिकु 10-11 सालनि जो पुठीअ उघाड़ो नींगर ऐं ॿी 9-10 सालनि जी पुठीअ उघाड़ी ॻिचीअ में चांदीअ जी हसली पहिरियल नींगरी। ॿई ॼण पहाड़ सां कौरी आहोड़ी कढियल हुजनि, ॿई ड्रिनाणा हीसाणा ॿार। हू सारूणा संभारे सहके ते झल पाए थो ऐं संवत में अची ॾांहनि निहारे थो रहे। अव्हां? ॿई ॿारड़ा अखियूं टपण खां सवाइ ॾांहंसि निहारींदा रहनि था, ॼण संदन वाई नथी उकले। अचानक नींगर के ॻाल्हाइण जी कोशिश करे थो ऐं ड्रोड़ी खे सहारो ॾिए थो। हा हा ड्रिॼ, न असीं तोखे वठण आया आहियूं ॿियो। नानीअ चयो तूं नवल आहीं, मतां पार्टियूं तोखे लोढ़े न वञनि। हू हैरत में हैरान ॿार में निहारे थो, वरी ॿारड़ीअ में ऐं वरी चौधो वेरुतार वसंदड़ वायुमंडल में। अचानक खे सभु संभारियूं अचो वञनि, हिकु ॻाल्हि यादि अचो वञे। पहाड़ में पारेटनि जा कड़काट आहिनि, आसमान मां ककरनि जे कारियूं भार ऐं वॼनि सां वॾ फुड़े जा ददका ऐं हवाऊं ॼण बर्फ़ानी चोटियुनि खां पियूं अचनि। तूं ॾकी पियो? हल अॼोकी राति पाण पहाड़ जे पूर में बाहिड़ी ॿारे उकलाए छॾींदासीं। तोखे त ॾक लॻी पई आहे ॿियो। ॿार होरियां होरियां के दिलि ॿधी ॻाल्हाए थो। ही 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 नंढकी खिले थी ऐं वरी मुसाफ़िर खे पाण में निहारींदो ॾिसी ही साणे थियो। मोट थी खाए नींगर मुसाफ़िर खे सहारो ॾेई नींगरीअ पुठियां हलणु लॻे थो। हेॾा दिलेर हिसाणा ॿारड़ा हिन जा छेह छॾियो वञनि, संदसि अंदर में ॼण झीर पइजी था वञनि। हूअ कोहकाफ जे शहज़ादियुनि जियान मस्तु लॻे थी। हलंदड़ नंढकीअ जे पेरनि अॻियां टार्च जूं रोशनियूं फैलाईंदो थो हले, उतांग अॼातल चोटियुनि ॾांहुं ऐं सवें फुट हेठि सिंधू गजगाह कंदो वहंदो थो वञे। हफ़्तेवार बरसात मैगज़ीन, जिल्द 6।